अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कुल्लू नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर जान खे मौत जो मज़ो चखणो आहे। इन्नल्लाहि आला कुल्ली शैइन क़दीर, बेशक अल्लाह ताला हर शइ ते पंहिंजी कुदरत रखे थो। अॼु खां तक़रीबन 100 साल पहिरियां वर्ल्ड वार 1 लॻी 1914 खां 1918 ताईं, ऐं उन खां बाद 1918 खां 1920 ताईं हिकु डेडली वायरस जंहिंखे स्पेनिश फ्लू चइबो आहे उहो स्टार्ट थी वियो दुनिया जे अंदरि, जंहिं तक़रीबन 500 मिलियन माण्हुनि खे मुतासिर कयो ऐं तक़रीबन 50 मिलियन खां ज़्यादा माण्हू इन वायरस में इंतकाल करे विया। त चवण जो मक़सदु इहो आहे ऐं सम्झण वारी ॻाल्हि इहा आहे त उन खां बाद अमेरिका में 1920 खां 1929 ताईं जेतिरो बि पैसो हो न उहो डबल थींदो रहियो ऐं ख़ुशहाली अचणु लॻी। पोइ इन हिकु उन खां बाद जेको आहे अमेरिका जो आहे न ज़वाल शुरू थी वियो। उहो अचो ॾिसूं था कीअं शुरू थियो, छो त हर उरूज खे ज़वाल आहे। ऐं अॼु जी सिचुएशन ऐं अॼु खां 100 साल पहिरियां जी सिचुएशन में छा फ़र्क़ु आहे, इन में थोरो असांखे मतिलबु कि अमेरिका जो छा हथु आहे इन में असीं ॾिसंदासीं। वर्ल्ड वार 1 खां पोइ 1920 खां 1929 ताईं अमेरिका वटि जेतिरी बि दौलत हुई उहा डबल थी वई ऐं ख़ूब तरक़ी थी। ऐं उन टाइम अमेरिका इंडस्ट्री ऐं ट्रेड जी दुनिया में सभिनी मुल्कनि खां अॻियां निकिरी वियो हो। उन खां पोइ स्टॉक एक्सचेंज अगस्त 1929 ताईं बिल्कुलु ठीकु हलंदी रही। मसइलो ख़राबु थियो अक्टूबर 1929 में। 24 अक्टूबर 1929 ऐं 29 अक्टूबर 1929 जंहिंखे ब्लैक थर्सडे ऐं ब्लैक ट्यूसडे चइबो आहे, जंहिंमें माण्हुनि केतिरा ई शेयर्स विकिणी छॾिया। द ग्रेट डिप्रेशन खे सम्झण लाइ स्टॉक एक्सचेंज जे बारे में इल्मु हुजणु ज़रूरी आहे। अचो त थोरो स्टॉक एक्सचेंज मार्केट जे बारे में मालूम था कयूं। मसलन तव्हां हिकु कंपनी बनायो था, तव्हां उन में 1 करोड़ जी इन्वेस्टमेंट कयो था ऐं तव्हांखे इन में काफ़ी ज़्यादा फ़ाइदो बि थिए पियो। तव्हांजा एम्प्लॉइज़ बि ख़ुशि आहिनि, तव्हांजी प्रोडक्ट बि सुठी बणिजे पई ऐं मार्केट में बि सुठी वैल्यू आहे। हिकु सुठो प्रॉफिट थिए पियो ऐं तव्हां पंहिंजे बिज़नेस मां तमामु ख़ुशि आहियो। लेकिन अचानक तव्हांखे ख़्यालु अचे थो त 1 करोड़ त मां लॻायो आहे, छो न 50 लख ॿिया इन्वेस्ट करे प्रॉफिट खे वधायो वञे। अगरि 50 लख इन्वेस्ट कंदसि त ज़्यादा प्रॉफिट थी वेंदो। हाणे तव्हांखे 50 लख पैदा करणा आहिनि। 50 लख पैदा करण जा 2 तरीक़ा आहिनि। या त तव्हां हिकु बैंक में वेंदा 50 लख जो लोन खणणु, या वापसि तव्हां माण्हुनि मां पैसा कढंदा। अगरि बैंक मां लोन खणंदा त बैंक त तव्हांखे 50 लख ॾींदो, मगर बाद में तव्हांखे 50 लख बैंक खे वापसि बि करणा आहिनि ऐं 50 लख सां गॾोगॾु जेको इंट्रस्ट ऐं सूद बणिजे थो उहो बि अदा करणो पवंदो। अगरि कंपनीअ खे फ़ाइदो थियो त तव्हां आसानी सां लोन वापसि करे छॾियो था, मगर नुक़सान जी सूरत में 50 लख ऐं जेको मथां इंट्रस्ट लॻंदो उहो बि सभु तव्हांखे पंहिंजे जेब मां भरणो पवंदो। बैंक मां लोन वठण जो इहो फॉल्ट आहे। इन ई वजह सां जेके वॾी लेवल ते इन्वेस्टमेंट कंदा आहिनि उहे बैंक लाइ न वेंदा आहिनि। इन जो हल छा आहे? इन जो हल इहो आहे त पैसा माण्हुनि मां कढिया वञनि। हाणे 1 करोड़ त तव्हां लॻायो पिया, बाक़ी 50 लख कढणा आहिनि माण्हुनि मां। तव्हां छा कंदा? पंहिंजी कंपनीअ जा 50 लख शेयर जारी कंदा। मिसाल जे तौरु तव्हां छा कंदा? तव्हां चवंदा मूंखे 10 माण्हू खपनि, यानी 10 शेयर जारी कंदा 5-5 लख जा। हिकु माण्हू अचे थो ऐं मूंखे 5 लख ॾिए थो त मूंखे 10 माण्हू खपंदा। 5 खे अगरि 10 सां मल्टीप्लाई कयो त 50 था थी वञनि, त 10 माण्हू 5-5 लख खणी ईंदा त 50 लख पूरा थी वेंदा। त बेसिकली तव्हां 10 शेयर जारी कंदा 5-5 लखनि जा। इन्ही तरह जेतिरो वॾो बिज़नेस हूंदो ओतिरी वॾी इन्वेस्टमेंट हूंदी ऐं उन्ही तरीक़े सां शेयर बि एतिरा ई हूंदा। हाणे इहो कंपनी जे मथां आहे केतिरा शेयर जारी करणा आहिनि ऐं केतिरनि पैसनि जा हूंदा। हाणे अगरि कंपनी खे थी वञे थो फ़ाइदो, जंहिं माण्हू कंपनी जा शेयर वरिता उन्हनि सभिनीनि खे 5-5 लख वापसि त मिलंदा। उन सां गॾोगॾु जेको प्रॉफिट थींदो उहो परसेंटेज जे हिसाब सां उन्हनि 10 माण्हुनि खे मिलंदो। मगर इन जो सभु थी वञे उल्टो ऐं कंपनीअ खे थी वञे नुक़सानु, त पोइ जंहिं कंपनीअ जा शेयर वरिता उन्हनि जे शेयरनि जी वैल्यू घटि थी वेंदी।
मसलन 5 लख जे शेयर जी वैल्यू 4 लख या 3 लख थी वेंदी। डिपेंड करे थो त कंपनीअ खे केतिरी नोयत जो नुक़सानु पहुचो आहे। ही बेसिकली सॼो सिस्टम आहे स्टॉक मार्केट जो, जंहिंमें तव्हां शेयर परचेस कयो था हिकु ख़ासि क़ीमत में। बाद में जेको तव्हांजो पैसो इन्वेस्ट थिए थो, अगरि उन कंपनीअ खे थिए थो फ़ाइदो त पोइ तव्हांखे बि फ़ाइदो। अगरि थी वञे नुक़सानु त पोइ तव्हांखे डायरेक्ट नुक़सानु थींदो। इन ही दौर में अमेरिका में हर जॻह ख़ुशहाली हुई ऐं सभु एतिरा त ओवर कॉन्फिडेंस थी विया हुआ त सभिनीनि जी तक़रीबन इहा सोच हुई त जिते बि पैसो इन्वेस्ट कंदासीं त असांखे फ़ाइदो ई थींदो। जेकियूं कंपनियूं हुयूं, वॾियूं बैंकूं हुयूं, सभु ओवर कॉन्फिडेंस थी विया। हर जॻह ते ख़ुशहाली आहे, नुक़सान जो को बि चांस न आहे। तक़रीबन सभिनीनि जी सोच इहा ई हुई त हिन कारोबार खे अॻियां वधायो वञे। अमेरिका में जेका गवर्नमेंट हुई उन्हनि आम माण्हुनि खे ज़्यादा खां ज़्यादा मौक़ो ॾिनो त उहे शेयर परचेस कनि। पोइ छा थियो, अमेरिका जा जेका आम माण्हू हुआ उन्हनि शेयर वठणु शुरू करे छॾिया। मगर तरीक़ेकार छा हो, माण्हू पंहिंजे खीसे मां सभु शेयर्स न वठंदा हुआ। मसलन अगरि हिकु शेयर 100 रुपए जो हो, हिकु 50 रुपया पंहिंजे खीसे मां ख़र्च कंदा हुआ, ॿिया 50 रुपया बैंक मां लोन खणंदा हुआ ऐं टोटल 100 रुपया करे हिकु शेयर वठंदा हुआ। मेन रीज़न हो माण्हुनि जे अंदरि ओवर कॉन्फिडेंस। तरक़ी में आहे ऐं हर जॻह ख़ुशहाली आहे, असांखे त नुक़सानु थींदो ई कोन। त ओवर कॉन्फिडेंस में माण्हुनि तक़रीबन स्टॉक एक्सचेंज मार्केट जी तरफ़ रुख कयो ऐं इहा सोच हुई त बाद में जॾहिं फ़ाइदो थींदो त 50 रुपया बैंक लोन वापसि कंदासीं ऐं 50 रुपया ख़र्चो कढी बाक़ी फ़ाइदो पंहिंजे खीसे में रखंदासीं ऐं इन तरह ही सिस्टम हलंदो रहंदो। मगर अमेरिका में थी वियो उल्टो। अमेरिका में जेकियूं ऑटोमोबाइल इंडस्ट्रियूं हुयूं, जिते कंस्ट्रक्शन जो कमु थींदो हो, मेन स्टील इंडस्ट्रियूं हुयूं ऐं जेका वर्ल्ड ट्रेड हुई उहा बि इलाही ज़्यादा रुकी वई। इन तरह जेकियूं वॾियूं इंडस्ट्रियूं हुयूं जिते पैसो इन्वेस्ट थींदो हो, माण्हुनि जो स्टॉक जी सूरत में या बैंक इन्वेस्ट कंदा हुआ, उन्हनि में छा थियो, नुक़सानु थियणु शुरू थी वियो। जिते माण्हुनि जी इन्वेस्टमेंट हुई, जिते माण्हू ओवर कॉन्फिडेंस हुआ, उते थी वियो नुक़सानु। हिकु माण्हू अगरि 100 रुपए जो शेयर वरितो हो त उन जी वैल्यू 70, 60 या 50 मतिलबु कम थींदी वई। पोइ उन्हनि उहे शेयर विकिरणु शुरू करे छॾिया ऐं अॻियां ॾियणु शुरू करे छॾिया। हाणे छा थियो, 24 अक्टूबर 1929, जंहिंखे ब्लैक थर्सडे बि चइबो आहे, हिन ॾींहुं माण्हू तक़रीबन 12.9 मिलियन शेयर जी ट्रेड कई। 29 अक्टूबर 1929 में, जंहिंखे ब्लैक ट्यूसडे बि चइबो आहे, उन ॾींहुं माण्हू तक़रीबन 16 मिलियन शेयर जी ट्रेड कई। उन जी वजह सां अमेरिका जे डोमेस्टिक इकोनॉमिक्स खे वॾो नुक़सानु थियो। इन दौरान अमेरिका जी गवर्नमेंट बैंक इंट्रस्ट बि वधाए छॾियो, जंहिंजे नतीजे में डबल नुक़सानु थियो। जीअं मूं हिकु पहिरियां मिसाल ॾिनी हुई त माण्हुनि 50 रुपया खीसे मां ख़र्च कया ऐं 50 रुपये जो लोन बैंक मां खयो। हाणे जिते पैसा इन्वेस्ट थिया उते त नुक़सानु थी वियो। हिकु त उन्हनि जा पंहिंजा 50 रुपया विया, ॿियो जेका 50 रुपया उन बैंक मां लोन खयूं। ही हिकु इम्पोर्टेंट चीज़ आहे ग्रेट डिप्रेशन जी, छो त जेको हिन लोन खयो उहो बि इन जे खीसे मां वेंदो ऐं जेको 50 रुपये जे मथां इंट्रस्ट आहे उहो बि उन जे खीसे मां वेंदो। त उन्हनि खे डबल खां ट्रिपल नुक़सानु थी वियो। अमेरिका जूं 9000 बैंकियूं फेल थी वियूं, उन्हनि कमु करणु बंदि करे छॾियो। इन सूरतहाल मां छा थियो त माण्हुनि खे ख़बर पई त उन्हनि जी इन्वेस्टमेंट ज़ाया थिए पई, उन्हनि जो नुक़सानु थिए पियो, उन्हनि जे शेयर जी वैल्यू कम थिए पई। पोइ उन्हनि शेयर ट्रेड करणु शुरू करे छॾिया। केतिरा ई अमेरिकन माण्हू बैंक जी तरफ़ वञणु लॻा पंहिंजो पैसो बैंकनि मां कढण लाइ, छो त उन्हनि खे शक थी वियो हो त जिते बि बैंक हाणे पैसो इन्वेस्ट कंदी त उते थींदो नुक़सानु। हाणे जॾहिं उहे बैंकनि ते विया त बैंकनि में पैसा मौजूदु न हुआ, छो त बैंकनि पहिरियां ई इन्वेस्ट करे छॾिया जेकियूं पहिरियूं ॻाल्हियूं थियूं हुयूं। इन जे लाइ नुक़सानु थियो हो, इन जे लाइ ई त शेयर जी वैल्यू बि कम थी वई। हाणे बैंकनि वटि ॾियण जे लाइ कुझु बि न हो। पोइ इन जे नतीजे में अमेरिका जा 9000 बैंक बंदि थी विया। पोइ जेको पैसो हो सभु वियो ऐं अमेरिका जी इकोनॉमिक्स ॿुॾी वई, सभु नुक़सानु थी वियो। पोइ ओवर प्रोडक्शन थी वई, इंटरनेशनल ट्रेड बि रुकिजी वियो। अमेरिका जी चीज़ अमेरिका में ई विकिजणु लॻी। मार्केट में अगरि 1000 कंप्यूटर आहिनि, मगर
परचेस करण वारा सिर्फ़ु 100 आहिनि। चीज़नि जी क़ीमत बि कम थी वई। चीज़नि जी कम क़ीमत थियण ते किसाननि खे वॾो नुक़सानु थियो, छो त किसाननि एग्रीकल्चर जे हवाले सां गंदम ऐं ॿियूं केतिरियूं ई चीज़ूं पोखे छॾियूं हुयूं। इन्हनि चीज़ुनि जे वैल्यू कम थियण जे करे केतिरा ई किसाननि पंहिंजो प्रोफेशन छॾे ॿियो प्रोफेशन जॉइन करे छॾियो। इन जे नतीजे में अमेरिका में अचण वारे साल में क़हत अची वियो। इन जी वजह सां केतिरो ई नुक़सानु थी वियो। इन्हनि सभिनीनि जी वजह सां द ग्रेट डिप्रेशन अमेरिका में अची वियो। अचो त मालूम कयूं त द ग्रेट डिप्रेशन जा इफेक्ट अमेरिका ते कहिड़ा थिया। 1929 में बेरोज़गारी 10% हुई। 1932 में बेरोज़गारी 20% थी वई ऐं 1933 में ग्रेट डिप्रेशन पंहिंजे उरूज ते हुई त 25% बेरोज़गारी वधी वई। हाणे अचो त अमेरिका जी इकनॉमिक्स ते। 1929 में जॾहिं ग्रेट डिप्रेशन अञा शुरू न थियो हो त अमेरिका $105 बिलियन प्रोड्यूस कंदो हो पर साल। पोइ द ग्रेट डिप्रेशन खां बाद 1933 में $57 बिलियन प्रोड्यूस करणु लॻो, जंहिंजी वॾी वजह इंटरनेशनल ट्रेड जो तबाह थियणु हो। ज़हनी तौर ते परेशान थी द ग्रेट डिप्रेशन जे दौरान लख माण्हू में 18 माण्हू सुसाइड अटेम्प्ट कंदा हुआ। शादियुनि में बि कमी अची वई। लख माण्हू में सिर्फ़ु 7 माण्हू शादी कंदा हुआ, छो त उन खां पहिरीं 10 माण्हू शादी कंदा हुआ। त